अस्सलाम वालेकुम दोस्तों, प्रोग्राम सरनसरिया पांध में आऊं तहां सां मुख़ातिब अख्तर तबस्सुम सलाम क़बूल पवे। जंहिंमें जायूं ॾींदड़ जानीड़ा कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा ख़ुशि था आहियो न। असांजे हमेशह जीअं धणींदड़ अॼु इहा ई दुआ त तव्हां मोर माण्हू जिते बि हुजो सदाईं सुखिया हुजो, तव्हांजा वेड़ा वसंदा रहनि, तव्हांजा बनियूं ॿार सीमूं सेड़ा ऐं माल भटारा सदाईं सावा ऐं ढावा हुजनि, तव्हांजे मुसाॻी चपनि जे कपनि ते सदाईं मुर्कनि जा राबेल टिड़ंदा ऐं झूमंदा रहनि, तव्हांजे अछे उजरे अंगण जे मथां मोहबतनि जा मींहं नाज़वारनि जा नींहं ऐं प्यार वारनि जा पैगाम पहुचंदा रहनि, तव्हां सादड़ा सबाजड़ा संगीड़ा सदाईं सावा ऐं ढावा हुजो। साईं मुंहिंजा हमेशह जीअं तव्हां सां कंहिं नए मौज़ू ते मुख़ातिब थींदो आहियां। मुंहिंजो अॼु मौज़ू आहे सरहदनि जा वेछा हुअण बावजूदि आवाज़ जो नातो दोस्ती जे रिश्ते सां रंगिजी वियो। साईं मुंहिंजा अॼु इन ई मौज़ू ते तव्हां सां ॻाल्हि ॿोल थींदी। इहो रिश्तो कहिड़ो हुयो, इहो शख़्स कहिड़ो हुयो, इन हवाले सां तव्हां सां ॻाल्हि ॿोल थींदी। मूंखे उमेदु आहे तव्हांखे मुंहिंजो अॼु ई नंढड़ी क्लिप, मुंहिंजो नंढड़ो मौज़ू तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदो। साईं मुंहिंजा रेडियो पाकिस्तान मिठी त बतौर अनाउंसर ऐं कंपेयर मूं 2013 खां वठी 2023 ताईं कमु कयो। उन में काफ़ी सारा दोस्त जुड़िया, काफ़ी सारा लिसनर असां सां आवाज़ जे नाते में ॻंढिजी विया। काफ़ी सारा दोस्त अॼु वक़्तु बि असांखे यादि कनि था। काफ़ी सारनि दोस्तनि खां असां विसरी चुका आहियूं, पर उन्हनि प्यारनि ऐं बहितरीनु दोस्तनि में कच्छ भुज इंडिया जो मोहम्मद क़ासिम सुमरो बि शामिलु आहे। साईं मुंहिंजा मोहम्मद क़ासिम सुमरो सां अॼु बि मुंहिंजे दोस्ती जा पेच जुड़ियल आहिनि। मोहम्मद क़ासिम सुमरो आवाज़ जे नाते खे अॻिते वधाईंदे सरहदनि जा वेछा हुअण जे बावजूदि दिलनि में का बि वेछा ऐं विछोटियूं न रखियूं। मोहम्मद क़ासिम उन दोस्तीअ जे नाते खे प्यार पंहिंजाब अहसास सां निभाईंदे असां सां दोस्तीअ जो नाते खे वधीक मज़बूत ऐं सघारो बणाए छॾियो। मोहम्मद क़ासिम सुमरो जी दोस्तीअ जी कहिड़ी ॻाल्हि कजे। मोहम्मद क़ासिम सुमरे पंहिंजे उन हद ताईं असांजी दोस्तीअ खे खणी वियो जंहिंजी असांखे तवका बि न हुई। मोहम्मद क़ासिम सुमरो जंहिंमें जायूं ॾींदड़ उहो प्यारो ऐं दिलबर दोस्त आहे जंहिं जूं मोहबतूं प्यार असां कॾहिं बि विसारे नथा सघूं। मोहम्मद क़ासिम सुमरो असांजी दोस्तीअ खे अॻिते वधाईंदे असां सां उहो पेच पातो ऐं उहा दोस्ती असांजी जेका हुई उहा अॻिते हली करे आवाज़ जे नाते खां अॻिते निकिरी करे असां पंहिंजे भाउ पीउ जे हिकिड़े ॿंधण में ॿंधिजी विया आहियूं। मोहम्मद क़ासिम सुमरो जा लख थोरा आहिनि जंहिं मूं जहिड़े हिकिड़े नाचीज़ इंसान खे उन लाइक़ु बनायो, उन दोस्तीअ जे लाइक़ु बनायो जो मूंखे आउट ऑफ कंट्री हुजण जे बावजूदि, ॿिए मुल्क जो हुजण जे बावजूदि मुंहिंजे लाइ संदसि शॉट जमाल सुमरो जे हथां मूंखे घड़ी गिफ्ट कई, हिकिड़ो माल गिफ्ट कयो। ॿी जेके तव्हां शयूं वीडियोज़ में ॾिसी रहिया आहियो इहो मोहम्मद क़ासिम सुमरो ऐं संदसि शॉट जमाल सुमरो असां ताईं पहुचायूं आहिनि। ऐं वॾा वॾा अदा रांझो सुमरो जा बि आहिनि जंहिं चाचा जमाल खे उहे शयूं संभाले सही नमूने सां ॾिनियूं। ऐं साईं जमाल सुमरो जा ऐं तहे दिलि सां शुक्रगुज़ार आहियां जंहिं अमानत खे बाहिफ़ाज़त मूं ताईं पहुचायो। संसि वॾा वॾा मोहम्मद क़ासिम सुमरो जा नंढड़ा फर्ज़ंद जावेद अहमद सुमरो ऐं मुश्ताक अहमद सुमरो जा बि लख कुर्ब आहिनि जेके हिन सॼे पंध जा राही आहिनि। असांजूं मोहबतूं ऐं हुजतूं सभु हिननि प्यारनि दोस्तनि सां आहिनि। असांजी जॾहिं मुंहिंजी ऐं मोहम्मद क़ासिम सुमरो जी पाण में दोस्ती आहे त इंशाअल्लाह असां जी जेका इहा दोस्ती आहे, असांजो ही पाक जेको रिश्तो आहे इहो मोहबतनि जो रिश्तो आहे। अलाह न करे हिनखे का नज़र लॻे। अॻिते हली करे असांजो हीउ जेको रिश्तो आहे दोस्तीअ जो, भाउ पीउ जो, प्यार जो, पंहिंजाइप जो, हीअ आवाज़ जो जेको नातो आहे इहो अॻिते असांजे बचड़नि ताईं बि मुंतक़िल थींदो रहे। असां में इहो प्यार पंहिंजाइप वधंदी रहे। ऐं सभ खां वधि मोहम्मद क़ासिम सुमरो जो तहे दिलि सां शुक्रगुज़ार आहियां जंहिं मूंखे उन लाइक़ु सम्झियो, उन इज़त, उन मक़ाम जे लाइक़ु सम्झियो। ॻाल्हि सिर्फ़ु इन्हनि शयुनि जी नाहे, ॻाल्हि गिफ्ट जी नाहे, पर ॻाल्हि हूंदी आहे अहसास जी। साईं मुंहिंजा जॾहिं हुन मुंहिंजो एतिरो अहसासु कयो आहे, इहे हुनजा थोरा आहिनि। ऐं इहे थोरा ऐं शुक्रिया अदा करण जे लाइ ऐं इहे थोरा हुनजा ॻाए त सघां थो पर लाहे नथो सघां। सो साईं जिन जो वरी मां तहे दिलि सां शुक्रगुज़ार आहियां। संसि वॾियूं महिरबानियूं जंहिं मूंखे यादि कयो ऐं मूं नाचीज़ खे उन इज़त, उन मक़ाम जे लाइक़ु सम्झियो। साईं जूं वॾा थोरा।